कराची अवाम लाइ ख़ुशख़बरी। सिंध ग्रीन लाइन मेट्रो बस मंसूबे तहत 40 बसनि जी खेप बंदरगाह ते पहुची वई। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल जे पहुचण बाद बसनि जे नुमाइश जी तक़रीब मुनक़िद कई वेंदी। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कराची में सिंध ग्रीन लाइन मेट्रो बस सर्विस जी पहिरीं खेप बंदरगाह ते पहुची वई आहे। इन हवाले सां लाॻापियल इख़्तियारियुनि जो चवणु आहे त पहिरीं खेप में 80 बसूं अचणियूं हुयूं, पर हिन वक़्तु रुॻो 40 बसूं पहुतियूं आहिनि। जिनत अक्टूबर जे पहिरीं हफ़्ते में 40 बसुनि जी ॿी खेप पहुची वेंदी। सिंध ग्रीन लाइन मेट्रो बस सर्विस कराची जे सरजनी टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं शुरू कई वेंदी। यादि रहे त सिंध ग्रीन मेट्रो बस सर्विस जो मनसूबो साल 2016 में मियां नवाज़ शरीफ़ जे हुकूमती दौर में शुरू थियो, जेको 2 सालनि जे अरसे साल 2018 में मुकमल थियण बदिरां 5 सालनि जे तवील अरसे बाद मुकमल थियो आहे। सरजनी टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं ग्रीन लाइन बस जो रूट मुकमल थियण बाद बसुनि जी पहिरीं खेप पहुची चुकी आहे। हुकूमती ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल जे पहुचण बाद थोरी देरि में ग्रीन लाइन बसनि जी नुमाइशी तक़रीब मुनक़िद कई वेंदी। जनत कुझु ॾींहनि खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची पहुची ग्रीन लाइन बस सर्विस जो बाज़ाब्ता तौर ते इफ़्तिताह कंदो।